अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दनि खे भलीकार। आऊं आहियां अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमण। प्यारा ॿारो, अॼु अवां जे साम्हूं चैप्टर नंबर 3 जो पहिरियों टॉपिक आहे डाल्टन्स एटॉमिक थ्योरी, डाल्टन जो एटमी नज़रियो। चैप्टर नंबर 3 एटम जी बनावट, एटॉमिक स्ट्रक्चर। पोयां लेक्चर्स में असां इहो पढ़ी आयासीं त मादो तमामु नंढनि ऐं बारीक ज़रड़नि जो ठहियल आहे। उन्हनि बारीक ज़रड़नि खे असां एटम सॾूं था पिया। हाणे इहो एटम कीअं ठहियल आहे, कंपोज़िशन छा आहे एटम जी, स्ट्रक्चर कीअं आहे एटम जी, प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं आहिनि एटम जूं, इहे सभई ॻाल्हियूं असां हिन चैप्टर जे अंदरि पढ़ंदासीं। जंहिंमें असां वटि फर्स्ट टॉपिक आहे डाल्टन्स एटॉमिक थ्योरी, यानी डाल्टन जो एटमी नज़रियो। जॉन डाल्टन नाले हिकिड़ो इंग्लिश स्कूल टीचर केमिस्ट्री पढ़ाईंदो हुयो। उते 1808 ईस्वीअ में हुन एटम जे मुतलिक़ पंहिंजो हिकिड़ो नज़रियो यानी थ्योरी पेश कई। डाल्टन्स पंहिंजी थ्योरी जूं जेके पॉइंट्स ॿुधायूं उहे आऊं हिते लिखियूं आहिनि ऐं उन्हनि पॉइंट्स जे मुतलिक़ असां ॼाण हासिल कंदासीं। उन्हनि पॉइंट्स में डाल्टन जी नंबर 1 पॉइंट आहे असां वटि द ऑल एलिमेंट्स आर मेड अप ऑफ वेरी टिनी इंडिविजिबल पार्टिकल्स कॉल्ड एटम्स। जॉन डाल्टन छा थो चवे पियो त जेके भी एलिमेंट्स आहिनि, जेके भी अंसर आहिनि, आर मेड अप ऑफ वेरी टिनी पार्टिकल्स, दोस टिनी पार्टिकल्स कॉल्ड द एटम्स। मादे वारियूं सभई शयूं तमामु नंढड़नि ऐं बारीक ज़रड़नि जूं ठहियल आहिनि, जिन बारीक ज़रड़नि खे एटम जो नालो ॾिनो वियो। ऐं एटम ग्रीक लैंग्वेज जो वर्ड आहे एटोमोस, यानी एटम जेको आहे असां वटि ग्रीक वर्ड आहे, ग्रीक वर्ड आहे एटोमोस, जंहिंजी माना ई आहे असां वटि अनकटेबल, यानी एतिरो बारीक पार्टिकल, एतिरो स्मॉलेस्ट पार्टिकल which further cannot be smallest, यानी एतिरो नंढे में नंढो ज़रड़ो जेको वधीक नंढड़ो नथो थी सघे, इन खे डाल्टन छा सॼियो, एटम सॼी। डाल्टन जी जेका ॿी पॉइंट हुई, चई त all atoms of one element have same size and mass, यानी कंहिं बि अंसर जा सभई एटम हर लिहाज़ खां हिक जहिड़ा हूंदा आहिनि। उन्हनि जी साइज हिक जहिड़ी हूंदी आहे, उन्हनि जो मास हिक जहिड़ो हूंदो आहे। हर एंगल खां इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन जेके भी शयूं हूंदियूं आहिनि एटम जे अंदरि, उहे कंहिं भी एलिमेंट जा सभई एटम हर लिहाज़ खां हिक जहिड़ा ई हूंदा आहिनि। नंबर 3 पॉइंट आहे द कंपाउंड्स आर मेड व्हेन 2 or more than 2 एलिमेंट्स कंबाइंड, यानी डाल्टन छा पियो ॾसणु चाहे, चए पियो त जॾहिं कंपाउंड्स ठहंदा यानी मुरक्किब तैयार थींदा त मुरक्किब तैयार थींदा ई तॾहिं जॾहिं ॿ या ॿिनि खां वधीक एलिमेंट्स पाण मंझि केमिकली तौर ते रिएक्ट कंदा, पर जेको उन्हनि जो रिएक्शन हूंदो उहो होल नंबर्स में हूंदो। मिसाल वठूं पिया असां इन हवाले सां त जेकॾहिं हाइड्रोजन ऑक्सीजन सां कीमियाई तौर ते रिएक्शन कंदो त नतीजे में असां वटि वाटर ठहंदो, यानी H2O। हाणे इहो वाटर कीअं थो ठहे पियो, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ द 2 एलिमेंट्स हाइड्रोजन एंड ऑक्सीजन, यानी हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जॾहिं ॿई एलिमेंट्स पाण में कंबाइन थींदा त नतीजे में हिकिड़ो कंपाउंड यानी को बि नओं सबस्टेंस ठही सघे थो पियो असां वटि। उन खां बाद में लास्ट पॉइंट जेको इहो डाल्टन थ्योरी जो, उहो इहो त ड्यूरिंग केमिकल रिएक्शन एटम जस्ट रिप्लेस देयर पोजीशंस, नॉट न्यू फॉर्म, यानी डाल्टन असांखे इहो ॾसियो त जॾहिं बि कीमियाई अमल थींदो आहे त जेके एटम हूंदा आहिनि उहे जस्ट पंहिंजे जॻहियुनि खे तब्दील कंदा आहिनि, पर नवां एटम न ठहंदा आहिनि। साॻी मिसाल ते जेकॾहिं गौर कयूं हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन वारे ते, जंहिंमें वाटर थो ठहे पियो, या जेकॾहिं ॿियो मिसाल खणूं कार्बन जॾहिं ऑक्सीजन सां रिएक्शन कंदो त कार्बन डाइऑक्साइड ठहंदो या कार्बन मोनोऑक्साइड ठहंदो। चए थो त हिननि कंडीशन में छा थो थिए पियो त जहिड़े क़िस्म जा एलिमेंट्स मिलंदा, कंबाइन थींदा पाण में, रिएक्शन कंदा पाण में, अहिड़े क़िस्म जो वरी कंपाउंड तैयार थींदो असां वटि।
यानी कंपाउंड में भी उहे ही एलिमेंट हूंदा, नवा एलिमेंट न ईंदा। यानी हाइड्रोजन ऑक्सीजन कंबाइन थींदो त वाटर ठहंदो, वाटर में भी ॿ एलिमेंट हूंदा हाइड्रोजन ऑक्सीजन। कार्बन ऐं जॾहिं ऑक्सीजन पाण में रिएक्शन कंदा त कार्बन डाइऑक्साइड ठहंदो, त कार्बन डाइऑक्साइड में भी कार्बन ऐं ऑक्सीजन ही हूंदो। यानी नवा एटम नवा एलिमेंट्स न ईंदा, एलिमेंट्स उहे ही हूंदा, एटम उहे ही हूंदा, जस्ट उहे छा कंदा पंहिंजी जगह के रिप्लेस कंदा, यानी पंहिंजी पोजीशंस के चेंज कंदा। त इहे हुयूं असां वटि 3-4 पॉइंट्स अबाउट द डाल्टन्स एटॉमिक थ्योरी, जिन जे मुतलिक़ असां ॼाण हासिल कईसीं। उम्मीद पियो कयां त तव्हांखे अॼोको टॉपिक समझ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।